बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। दी हिस्ट्री ऑफ सिंध में मां आहियां अव्हां जो पंहिंजो तामीर हुसैन। सभिनी मौजूद सजणनि खे असांजे हिन यूट्यूब चैनल ते भलीकार। सेविस्तान, सेवात, सहबान, सेवाण, सेवण, पुरगणी ऐं शेर जा ये नाला आगाटे तुर्क कबीले साकान या सेवियन या सेथियन जे नालनि तां पिया, जेके 1वीं सदी ईस्वी खां वठी हिते छांइजी विया ऐं जिन जे सिंध में हुकूमत हुई। संदन ताक़त जो पहिरियों मर्कज़ ईरान जे ॾखण ओभर वारो भाङो हो, जेको पोइ संदन नाले पुठियां साका स्थान, सकिस्तान, सजिस्तान ऐं आख़िर में सेनिस्तान या सेस्तान जे नाले सां सॼियो वियो। उतां हू ॾखण तरफ़ बलोचिस्तान ऐं सिंध ॾांहुं वधिया ऐं कलात वारे भाङे ते हुक्मरान थिया, जेको संदन नाले पोयां सेवा कलात सॼियो वियो। अञा अॻिते कोच करे जॾहिं सिंध जे मैदानी इलाइक़े ते छांइजी विया त उते संदन मर्कज़ी माॻु सेवी, सेबी, सेविस्तान ऐं सेवान सॾजण लॻा। बलोचिस्तान ऐं सिंध में जिन माॻनि इलाइक़नि जे नालनि में साक, साका, सीवा ऐं सेवी वारियूं सूरतूं मौजूदु आहिनि, से साकाइन या सेथियन जे तारीख़ी माङनि मंज़िलनि जा निशान आहिनि। मसलन पंजगूड़ खां कलात तरफ़ गिजक में 2 माॻ अञा ताईं साकाई कलात, किलो ऐं साकाई कान का रीज़ सॾजनि था। कलात खे संदन नाले सां सेवा कलात सॼियो वियो। सीबी बि असल में सेवी हो। सिंधु नदीअ जे ओलह तरफ़ वारो सॼो परगणो वेंदे मथे सेवीअ ताईं सेविस्तान, सेवियन जो मुल्क सॼियो वियो ऐं मर्कज़ी शहर खे सेवियान या सेवान सॼियो वियो। सामूंडी किनारे लॻो दिबल बंदर बंभोर जी खोटाईअ मां बिल्कुलु हेठीं सतह ते सीथियन जा आसार लधा आहिनि। उन बंदर जा खंडरात मीरपुर साकिरे जी हद में आहिनि ऐं साकिरे जे नाले में बि साका जो अंसर शामिल आहे। मौक़िक़ बैरूनी 2 संबतनि यानी साका संबत ऐं सिंधु संबत जो ज़िक्र कयो आहे, जिन जी शुरूआति उन्हनि हादिसनि सां थी जेके सिंध में वाक़िअ थिया। जीअं ईरान अफ़गानिस्तान में सेथियन जे नाले सां सेस्तान सॼियो वियो, तीअं सिंध में सेविस्तान ते इहो नालो पियो। तारीख़ी माख़ज़नि में सेविस्तान बाबति पहिरियां हवाला फ़तेहनामे में मिलनि था, जेको अली कुफ़ीअ सन 1216 ईस्वीअ धारे फ़ारसीअ में तर्जुमो कयो। उन में ॼाणायल आहे त इस्लाम जी आमद खां अॻु 7वीं सदी ईस्वीअ में चच ब्राह्मण जी हुक्मरानी में सेवण वारे परगणे में सेवियस नाले क़दीम क़ौम आबाद हुई। 8वीं सदीअ में मोहम्मद बिन क़ासिम जी फतुहात वक़्तु काका राॼ या कक्कड़ में सेवियस क़ौम जो क़िलो हसार सेवियस हो ऐं सॼे परगणे जो नालो सेविस्तान हो। पिणु मर्कज़ी शहर सेविस्तान। तारीख़ फ़तू अल बलदान में शहर जो नालो चिट्रो सहबान लिखियलु आहे, यानी सेवान या सीवान। 500 साल पोइ 13वीं सदीअ जी शुरूअ में मसनफ़ याकूत पंहिंजी किताब मजम बलदान में सेवण ऐं सेवण वारी वसी इलाइक़े खे सेविस्तान सॼियो आहे ऐं ॼाणायो आहे त 14वीं सदीअ में सुल्तान मोहम्मद बिन तगलक बाबति हवालनि खां वठी 19वीं सदीअ में टालपुरनि जे दौर ताईं सेवण वारे परगणे जो नालो सेविस्तान हो। त इंशाअल्लाह उम्मीद आहे त जो ही मुख़्तसिर ऐं मालूमाती वीडियो अवां सॼणनि खे